अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सज्जाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो लॉन्ग मार्च इमरान ख़ान जी अॻवानी में अॼु जुमे जी नमाज़ खां पोइ लिबर्टी चौक लाहौर खां शुरू थींदो। वॾे अंग में कारकुन लिबर्टी चौक पहुची विया। कराची, सखर, रहीम यार ख़ान ऐं मुल्तान मां काफ़िला लॉन्ग मार्च में शामिल थी रहिया आहिनि। सुध समा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त समूरा वालिदैन पंहिंजे ॿारनि, न्याणियुनि ऐं ख़ानदाननि खे खूनी मार्च खां बचाइनि। परॾेही फंडिंग ते हलंदड़ फितने एतराफ़ कयो त हुन आर्मी चीफ खे ग़ैर मामूली वाध जी आछ कई हुई। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी अॻवान फवाद चौधरी चयो आहे त 4 नवंबर खां अॻु में इलेक्शन जी तारीख़ वठंदासीं। लॉन्ग मार्च सिक्योरिटी ख़तरनि जे करे सिज लथे खां अॻु ख़त्म कयो वेंदो। वफ़ाक़ी जांच इदारे FIA लाहौर में कार्रवाई कंदे निजी TV चैनल जे एंकर खे गिरफ़्तार करे वरितो। FIA जे तर्जुमान मूजिबि ख़ांगी TV चैनल जी एंकर चौधरी ग़ुलाम हुसैन खे FIA लाहौर मां गिरफ़्तार कयो आहे। मथस करोड़े रुपयनि जो कर्ज़ वठण जो इल्ज़ाम आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जे डिजिटल मीडिया जे फोकल पर्सन अहमद जवाद उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। अहमद जवाद चयो आहे त मुल्क सां ठगी कई वई आहे। मां कंहिं बि ठगी जो हिसो न थींदुसि। मुल्क में सच खे कफ़न ॾियण लाइ कमीशनूं ठाहियूं वेंदियूं आहिनि। सच खे हिकु ॿियो कफ़न पाराइण जी तयारी शुरू थी वई आहे। लाहौर हाई कोर्ट रावलपिंडी बेंच पारां वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जी गिरफ़्तारी वारंट केस में DG एंटी करप्शन पंजाब ते सख़्त कावड़ जो इज़हार। अदालत चयो आहे त सियासतदाननि खे पंहिंजी वेढ़ पाण विढ़ण ॾियो, इदारा कंहिंजो औज़ार न बणिजनि। अदालत राणा सनाउल्लाह जो केस मातहत अदालत ॾांहुं मोकिले छॾियो। पंजाब असेंबली जे PTI मेंबर खुरम लगारी तहरीक इंसाफ़ छॾण जो फ़ैसिलो करे वरितो। PTI अॻवान खुरम लगारी दावा कई आहे त पंजाब असेंबली जा वधीक 5 मेंबर बि साणुसि गॾु आहिनि ऐं उन्हनि बि तहरीक इंसाफ़ छॾण जो फ़ैसिलो कयो आहे। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।